जी त असां हींअर त ठल प्रेस क्लब में मौजूदु आहियूं। कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे त मुबारकपुर थाणे जी हद में कुरार बिरादरी जो जेको माण्हू क़तल थियो आहे उन जा जेके वारस अॼु प्रेस क्लब में एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि खां पुछां त हुननि जे वधीक छा चवणु आहे। 14-15 ॾींहं अॻु नूर मोहम्मद कोरार खे बिना कंहिं ॾोह जे ख़सीस नंढड़े हिकिड़े माल घेरण जे करे बेदर्दी सां लठियुनि ऐं कुहाड़ियुनि ॾाटनि सां छुरियुनि सां वार करे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। अॼु उन जूं अमड़ियूं भेनरियूं, उन जा भाइर, उन जा माइट प्रेस क्लब ठुल पहुता आहिनि ऐं असीं क़ौम परस्त जिस्कम सिंध तरक़ी पसंद पार्टी जा दोस्त जेको आहे उन सां इन हवाले सां बीठा आहियूं त हू मज़लूम आहिनि। असीं जेको आहे SSP जैकाबाद खां मुतालबो था करियूं त जेको नूर मोहम्मद जा जेके बि क़ातिल आहिनि उन्हनि खे फिलफौर गिरफ़्तार कयो। कोरार बिरादरी जे शहीद नूर मोहम्मद कोरार खे फसल जी भेल तां जेको आहे नाहक बेदर्दी सां कातियूं हणी डंडा हणी जेको आहे उनखे बेदर्दी सां शहीद कयो वियो आहे। अॼु 14 ॾींहं आहे उन्हनि जे कातिलनि खे मुबारकपुर जो SHO मोहम्मद पनाह बिरोही गिरफ़्तार करण लाइ तयार ई न आहे। असीं SSP जैकाबाद खे अपील था कयूं त अॼु इन्हनि जूं शहीद नूर मोहम्मद कोरार जा मासूम ॿार, मासूम न्याणियूं, असांजूं औरतूं, असांजा ई ॿुढा ॿार, असांजा ठुल जा क़ौम परस्त अॼु सभु इहो मुतालबो था कयूं SSP जैकाबाद को त फिलफोर शहीद नूर मोहम्मद कोरार जे कातिलनि खे गिरफ़्तार कराए मुबारकपुर जो जेको बदमस्त SHO आहे मोहम्मद पनाह बिरोही उन्ही खे तो बदली कराए इन जी जाइ ते गिरफ़्तार नथी करे उहे गिरफ़्तार कया वञनि। जेके अहम जेके आहिनि न मुलज़िम उहे सरेआम घुमंदा वञनि था, क्लाशिना बंदूका खयूं अचनि था। उन पुलिस गिरफ़्तार हिकु ॿ माण्हू जेके उन गिरफ़्तार कया माल उन उहो छॾे ॾिना पैसा वठी। SHO चयो त मूंखे मथो झला था, मूंखे अहमद अली बिरोही फ़ोन करे आहे त मां तंहिंजे करे नथो चढ़ां। तव्हां भले शक हुजे SP खे चयो, DIG खे जंहिंखे भले चयो, SHO वॾो जेको आहे पहुच वारो माण्हू आहे साईं, उहो तंहिंजे करे कुझु बि न कयो हिन महिल ताईं। चलो माल पियो भेल दे बिरोही बिरादरी आहिनि नाइंसाफ़ी करनि था तमामु। FIR थियल आहे, 12-15 ॾींहं गुज़री चुका आहिनि, जवाबदार को बि गिरफ़्तार न थियो हिन महिल ताईं। मोहम्मद पनाह SHO आहे, अञा धमकियूं ॾिए थो, बासरनि माण्हुनि जो हुनजे चए त लॻे थो हर शइ का बि अञा गिरफ़्तारी अमल में न आई आहे। मीर अहमद अली ख़ान बिरोही जेको आहे जुकमाबाद जो हुनजी मालिकी करे थो, पर मीर अहमद अली ख़ान खे इहो जुगाए नथो। असां हिकु ई पाड़े जा आहियूं, उथण वेहण गॾु हर शइ आहे, बहितर ईअं हुनजी मालिकी बि न करे जवाबदार गिरफ़्तार कयो वञे। SSP खां बि मुतालबो आहे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। असांजो अर्ज़ु इहो आहे त 24 तारीख़ जो वाक़ियो थियो आहे, हिन वक़्त ताईं का बि शइ न कई अथऊं, न SP करे थो, न सूबेदार करे थो, ना इंसाफ़ी थी आहे असां सां। असांजो माण्हू क़तल कयो वियो अथऊं, हुनखे छुरियूं हयूं अथऊं, हुनखे ॾाटरा हया अथऊं, उनखे माण्हू खे मारियो अथऊं। असां जेके असांजो अर्ज़ु इहो आहे त SP खे महिरबानी करे IG DIG इन कर्नल इनखे हटाइनि, वज़ीर आज़म वज़ीर आला इनखे हटाइनि। बिरोही उन्हनि जो पंहिंजो आहे नाइंसाफ़ी थो करे, अञा बि चए थो मां जांच में माण्हू कंदुमि। इहो आहे त हाजी नूर मोहम्मद खे क़तल कयो वियो आहे बेगुनाह ऐं नाजाइज़। असांखे इंसाफ़ खपे। SHO मोहम्मद पनाह जेको आहे क़ौम परस्ती करे थो ऐं पंहिंजनि माण्हुनि खे जेको वठी वरी छॾे ॾिए थो ऐं चवे थो त अहमद अली ख़ान मूंखे बिरोही जेको आहे त उन चयो आहे त बाबा जेको तव्हांखे करिणो आहे तव्हां कयो ऐं मां माण्हू गिरफ़्तार न कंदुसि। हे नाइंसाफ़ी आहे, असांखे इंसाफ़ खपे ऐं हक़ खपे। अॼु असां हिते प्रेस क्लब ते आया आहियूं, सुभाणे ॿिए ॾींहुं असां जैकाबाद वेंदासीं, ॿिए 3 ॾींहं असां जेको आहे हाई कोर्ट लाड़काणे वेंदासीं। SP खे ऐं DSP ठुल खे बि असांजी रिपोर्ट आहे त असांजा जल्द में जल्द हाजी नूर मोहम्मद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। जो न कंदा त असां जेको आहे लाड़काणे वञी बेनज़ीर जी मज़ार ते उते बि जेको आहे धरणो हणंदासीं। माल ई भेली थी थोरी मसइले में असांजे भाउ खे कुआड़ियूं हणी, असांखे कुआड़ियूं हयूं, असांजे भाउ खे कातियूं हणी मारियो अथऊं। असां वियासीं पुलिस ॾे, पुलिस असांजी न ॿुधी। असांजो मुतालबो इहो माण्हू अंदरि थियनि जेके कातिल आहिनि असांजा, इहे अंदरि थियनि, इंसाफ़ मिले असांखे। छो असां सां नाजाइज़ी थी आहे? ऐसे चए थो अहमद अली जी टेलीफोन आहे, उन्हनि जी मालिकी करे थो, उन्हनि सां हर शइ करे थो, असां सां को ॿुधे ई कोन थो। जे बाबा तो अहमद अली जी टेलीफोन आहे, अहमद अली त पंहिंजे लाइ तुंहिंजे लाइ छा? तूं गवर्नमेंट जो माण्हू आहे, तूं अंदरि कर न उन माण्हू खे। पुलिस उनखे गिरफ़्तार करण खां कल लाटार बणियल आहे, जंहिंजे करे उनजा वारिस असीं क़ौम परस्त अॼु ठुल प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। असां DIG खां मुतालबो था कयूं त ईअं न थिए, किथे बिरोही बिरादरी ऐं कुरार बिरादरी जो जहिड़ो थिए ऐं हर हमेशह तकर कबाइली जहिड़ा नंढियुनि शयुनि खां उथंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां अमन चाहियो था त शहीद नूर मोहम्मद जे क़तल में मुल्क सभिनी जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे।